बिरासिटी मां ख़बर ईंदान बिरासिटी जे कलोड़ा कॉलोनी मां 1.5 महीनो अॻु घर मां शादीशुदा नौजवान सजाद कलोड़ो जे हथ आयल लाश वारो मामलो रोहिड़ी केमिकल लेबोरेटरी मां फाइनल मेडिकल रिपोर्ट जारी। नौजवान जो मौत कारो पत्थर ज़हर सबब थियो आहे। याद रहे त 1.5 महीनो अॻु नौजवान सजाद कलोड़ो जो घर मां लाश हथ आयो हो, जंहिंजे क़त्ल जो केस नौजवान जी अमर जे फरियाद ते नौजवान सजाद कलोड़ो जी घरवारी रीमा कलोड़ो ऐं सस समेत हिक नामालूम ते दाख़िल कयो वियो हो। केस में ॼाणायल 3 जवाबदारनि मां नौजवान सजाद कलोड़ो जी घरवारी के पुलिस गिरफ्तार करे वरतो हो। डॉक्टर पारां नौजवान सजाद कलोड़ो जी मौत जो कारण मालूम करण लाइ जुज़ा वठी रोहिड़ी केमिकल लेबोरेटरी मोकिलिया विया हुआ, जितां फाइनल रिपोर्ट जारी कई वई है। राब्ते ते SHO बिरासिटी राणा जमशेद राजपूत ॿुधायो त सजाद कलोड़ो जी मेडिकल रिपोर्ट अची वई है ऐं केस में ॼाणायल 3 जवाबदारनि मां मुख खे पुलिस मौके ते गिरफ्तार करे वरतो हो, जॾहिं त हिकु जवाबदार ज़मानत ते आहे ऐं हिकु जवाबदार नामालूम ॼाणायल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।